अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आवाज़ न्यूज़ में भली कार माया गज़ाल आप दो सबक हम पे रहे नजर हेडलाइंस पे। अमेरिका जी सदारती चूंडुनि में सख्त मुक़ाबले खां पोइ जो बाइडन जी डोनाल्ड ट्रंप के शिकस्त। जो बाइडन अमेरिका जो 46 सदर चूंडिजी वियो। जो बाइडन 290 इलेक्टोरल वोट हासिल कया। ट्रंप 214 वोट हासिल करे सघियो। जो बाइडन 20 जनवरी 2021 में सदारती उहिदे जो हलफ खणंदो। जो बाइडन खां पोइते रहण बावजूद डोनाल्ड ट्रंप भी इलेक्शन में पंहिंजी कामयाबी जो ऐलान करे छॾियो। ट्रंप दावा कई आहे त मां वॾे मार्जन तां इलेक्शन खटी वियो आहियां। नई चूंडियल अमरीकी सदर जो बाइडन चयो आहे त मिडिल क्लास माण्हू मुल्क लाइ रीढ़ जी हड्डी आहे। नस्लकुशी जे ख़ात्मे जो वक़्तु अची वियो आहे। अवाम मईशत जी मज़बूती लाइ मूंखे वोट कयो। समूरनि अमरीका वारनि जो एतमाद हासिल करण जी कोशिश कंदुसि। मां ब्लैकमेल न थियुसि त मुख़ालिफ़ धुर वारनि अदलिया, आर्मी चीफ ऐं ISI ते हमलो कयो। आर्मी चीफ ऐं ISI ते हमले जो मक़सदु फ़ौज ते हमलो आहे। नवाज़ शरीफ लंडन में वेही फ़ौज ख़िलाफ़ साज़िश करे रहियो आहे। छा फ़ौज को जमहूरी इदारो आहे जो पाक फ़ौज जे सिपह सालार ख़िलाफ़ बेतमादी रिथ पास करे। नवाज़ शरीफ चाहे थो त मुल्क में फ़ौजी बग़ावत थिए। मुल्क अंदर जारी सर्कस में शामिल चोरनि मुल्क खे लुटियो। अवाम खे कर्ज़नि में ॿोड़े पाण अमीर थी विया। नवाज़ शरीफ पंहिंजी चोरी बचाइण लाइ भारत जी ॿोली ॻाल्हाए रहियो आहे। वज़ीर आज़म इमरान ख़ान जो हाफ़िज़ाबाद में अवामी मेड़ खे ख़िताब। PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जी गिलगित बल्तिस्तान में चूंड मुहिम जारी। दयामीर में जलसे के खिताब। बिलावल भुट्टो ज़रदारी वज़ीर आज़म ते छिती तनक़ीद कंदे चयो आहे त गिलगित बल्तिस्तान में अवाम जी मर्ज़ी पटरांदड़ हुकूमत ठाही वेंदी। अवाम कठपुतली हुकूमत जे चवण में न अचे। गिलगित बल्तिस्तान जो अवाम यूटर्न वठंदड़नि बदिरां पीपल्स पार्टी जो साथ ॾे। असांखे गिलगित बल्तिस्तान खे सूबे जो हक़ ॾियारणो आहे ऐं संदन नुमाइंदनि खे क़ौमी असेंबली में पहुचाइणो आहे। आर्मी चीफ जनकम जावेद बाजवा जो लाहौर में लॉजिस्टिक इंस्टॉलेशन जो दौरो। आर्मी चीफ लॉजिस्टिक सां दुश्मननि खे जवाब ॾेई सघिजे थो। वेटन ते पलीजो जी अगवाणी में निकतल मार्च जी घारो ठट्टो सिजावल गोलारची मीरपुर बठोरो दड़ो ऐं ॿियनि इलाइक़नि में शानदार आजिया। मार्च जे काफ़िले में औरतुनि सूधो वॾे अंग में कारकुन शामिल। अयाज़ लतीफ़ पलीजो जो चवणु आहे त वफ़ाक़ खे सिंध जे ॿेटनि बाबति सदारती ऑर्डिनेंस रद्द करणो पवंदो। कारूं झर असां सिंधियुनि जो विरसो आहे। सूबे में ॻाट टोड़ महांगाई सबबि अवाम ॿिनि वेलनि जी मानी लाइ परेशान आहे। सिंधियुनि जो कराची में वॾो मेड़ गॾु थी सिंध ख़िलाफ़ थींदड़ साज़िशुनि खे रद्द कंदो ऐं इहो पैगाम ॾिनो वेंदो त सिंधी मुतहिद आहिनि। सरहद वेझो क़ौमी शाहराह ते कमनि सां भरियल ट्रैक्टर ट्रॉली कल्टी। ड्राइवर यूसुफ फोत। इतलाबाद पुलिस पहुची लाश खणाए अस्पताल मुंतक़िल कयो। पुलिस जो चवणु आहे त वाक़ियो तेज़ रफ़्तारी सबबि पेश आयो। वेझो ॻोठ जानी बंद में चन्ना ऐं शेख बिरादरी जी ॿिनि धुरियुनि में झेड़ो। कुहाड़ियूं लॻण सबबि हाशिम चन्नो ऐं सजाद शेख ज़ख़्मी अस्पताल मुंतक़िल।